नाज़रीन, फ्रेंड्स बुक हाउस हैदराबाद तरफा लालू रैंक में 3 ॾींहनि जो किताबी मेलो लगायो वियो। किताबी मेले के हवाले से वधीक तफ़सील ॾिसूं था राणू ख़ान बुग़ैरी जी रिपोर्ट में। नौजवान जो असांजो आहे उहो किताब जी अफ़ाज़त अहमियत खां अणो वाक़ुफ़ आहे, इन करे उनजी अफ़ाज़त अहमियत खे उजागर करण जे लाइ क़िस्म जा किताब मेला लॻाया विया आहिनि। इन अंदरि जेके असांजा हिकिड़ा लाज़वाल किरदार आहिनि, जंहिंमें डॉक्टर काज़ी गफ़ार बि आहे, जिन पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजी धरती लाइ वॾी क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि, अहिड़नि माण्हुनि खे यादि करण जे लाइ उन्हनि खे किताब जी भेटा ॾिनी वञे। तमामु पोइ पियल इलाइक़े लालू रौंक में जेको ई अदब जे हिसाब सां किताबी मेलो जेको लॻो आहे, मुंहिंजे ख़्याल में तमामु मां जैसे उन्हनि खे जन जेको आहे सो ही हिकिड़ो किताबी असांजो स्टॉल लॻाए करे ऐं नौजवाननि खे हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे त हू पंहिंजी ॼाण जेको आहे सो वधि खां वधि ऐं हालांकि हिते हर जेको आहे सो मकतब फ़िक्र जा किताब बि पिया आहिनि, उन मां जेको आहे सो भरपूर जेको आहे सो असांजो नौजवान नस्ल फ़ाइदो वठे। किताब इल्मु तजुर्बे ऐं मुशाहिदे खे वधाइण जो हिकु बुनियादी ज़रियो आहे। किताबनि पढ़ण सां इंसान में शऊर वधे थो, तारीख़ खां वाक़िफ़ थिए थी ऐं हिन जदीद दौर में किताब त एतिरो आसान आहे जो तव्हां गूगल ते नेट ते आसानीअ सां हर जॻह ते उनखे पढ़ी सघो था। हिन मेले में जेके बि इल्मु आहे उहो त किताब पढ़नि था, पर ॿियनि खे बि लाभ मिलंदो त ही अची किताबी मेले में फ़ाइदो वठनि। इल्मु वधंदो, अक़ुल वधंदो, जॾहिं किताब हिकिड़ो अहिड़ो साथी आहे जेको कॾहिं बि छॾे नथो सघे, कॾहिं बि न थकिजो। उनजे करे असां सभिनी जी रहनुमाई थींदी। लालू रौंक सिंध ही जेको हितां किरणो उथंदो